नशर फेरोज़ बिरासटी भट्ट सां ॻोठ हुसैन कलड़ो जो रहवासी औरतुनि मसमात मोहसिना कलड़ो, बसंती कलड़ो, मरियम खुदा बख्श कलड़ो, ॿारनि समेत ॻोठ जे पुलिस एहलकार राहिब कलड़ो, आबिद कलड़ो जे ज़ुल्मनि खां तंग थी करे नेशनल प्रेस क्लब नशर फेरोज़ पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 5 ॾींहं अॻु मुंहिंजे मुड़ुसु मोहम्मद अमीन कलड़ो खे ॻोठ मां पुलिस एहलकार राहिब कलड़ो, आबिद कलड़ो चोरी थियल मोबाइल वठण जो इल्ज़ाम में खंबे गुम करे छॾियो आहे। असांखे मिलण बि नथा ॾियनि। असां संदनि वटि मिलण लाइ वञूं था त 2 लख रिश्वत जी घुर कनि था। रिश्वत न ॾियण था मुंहिंजे मुड़ुस खे मारे छॾण ऐं कूड़ा केस दाख़िल करण जी धमकियूं था ॾियनि। मुंहिंजे मुड़ुस ते अॻु में बि को केस दाख़िल न आहे। मुंहिंजो मुड़ुसु मज़दूरी कंदो आहे ऐं असांजो जो चरखो हलंदो आहे उन ई मां ई। 5 ॾींहंनि खां असां घर भाती आहिनि, ॿार परेशान आहियूं। असां IG सिंध, DIG शहीद नज़ीराबाद, SSP नशर फेरोज़ ऐं ॿियनि वसारनि खे इदारनि खे अपील था कयूं त मामले जी इंक्वायरी करे खंबे गुम कियल मोहम्मद अमीन कलड़ो के ज़ाहिर कयो वञे। पुलिस एहलकार राहिब कलड़ो, आबिद कलड़ो जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सस्पेंड कयो वञे त जीअं नौजवान जी ज़िंदगी बची सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।